अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है। उम्मीद कयां तव्हां सब दोस्त खैरियत सां हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे, छा थींदो, अॼु जी इन वीडियो में तव्हां दोस्तनि खे तफ़सील सां ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियां अगर तव्हां असांजे चैनल के सब्सक्राइब ना कयो तो मेहरबानी करे सब्सक्राइब ज़रूर कंदा, वीडियो के लाइक कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक की तरफ। दोस्तों, छा मूंसां वटि पहिरियां मीर पहुचंदो या बावल का पहिरियां हाशू। दोस्तों, इन्हनि टिनी मां कहिड़ी मूंसां वटि केरु पहुचंदो, अॼु जी इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों, हींअर जेको प्रोमो आहे तव्हां हुन में ॾिठो त मीर मूंसा खे चवे थो तूं मुंहिंजे घेरे में, पर तूं मूंखे नथो ॾिसी सघीं। त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां छा मीर मूंसा खे मारे छॾींदो या न। त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां मूंसा जे मथां मीर गोली न हलाईंदो। तो दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी। अगर वीडियो सुठी लगी असांजे चैनल के सब्सक्राइब कंदा, वीडियो के लाइक कंदा। मिलंदा इंशाल्लाह एक नई वीडियो। जैसी अल्लाह हाफिज़।